नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में कोरोना वायरस जा वधीक 10 केस ज़ाहिर थी पिया आहिनि। मुतासिरनि में 9 लेडी हेल्थ वर्कर्स भी शामिल आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 27 थी वियो आहे। एमएस तालका अस्पताल खिपरो डॉक्टर नथरमल मूजिब गुज़िरियल ॾींहुं वरितल टेस्टुनि मां 10 ॼणनि जूं टेस्टूं पॉज़िटिव आयूं आहिनि, जिन में हिकु मक़ामी अस्पताल जो मुलाज़िम ऐं 9 लेडी हेल्थ वर्कर्स शामिल आहिनि। डॉक्टर नथरमल जो चवणु आहे त लेडी हेल्थ वर्करनि खे फ़ोन ते राब्तो करे उन्हनि खे घर में आइसोलेट कयो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में कोरोना वायरस जा वधीक 10 केस ज़ाहिर थी पिया आहिनि। मुतासिरनि में 9 लेडी हेल्थ वर्कर्स भी शामिल आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 27 थी वियो आहे। एमएस तालका अस्पताल खिपरो डॉक्टर नथरमल मूजिब गुज़िरियल ॾींहुं वरितल टेस्टुनि मां 10 ॼणनि जूं टेस्टूं पॉज़िटिव आयूं आहिनि, जिन में हिकु मक़ामी अस्पताल जो मुलाज़िम ऐं 9 लेडी हेल्थ वर्कर्स शामिल आहिनि। डॉक्टर नथरमल जो चवणु आहे त लेडी हेल्थ वर्करनि खे फ़ोन ते राब्तो करे उन्हनि खे घर में आइसोलेट कयो वियो आहे।